उन मिल हिकिड़ो बाक़ी हिकिड़ो आहे करोड़ रुपया ॾियो पोइ हुनखे छॾींदासीं। ॻाल्हाए ॾियो उन्हनि सां न। नाज़रीन अवां ॾिसी रहिया आहियो जेडी न्यूज़। आऊं आहियां जावेद उस्मान बिजराणी। नाज़रीन अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। ईद ॾींहुं अगवा थियल ॿिनि मासूम नींगरनि नादिर अली बंगलाणी ऐं अब्दुल कदीर बंगलाणी खे अॼु जी ठुल बी सेक्शन पुलिस बाज़ियाब न कराए सघी आहे। मुवी मासूम नींगरनि जे घर में रोज़ राड़ो मतल आहे। ॿिए तरफ़ अगवा में मुलविज़ ॾोहारी टोले पारां फ़ोन करे मुगवी नींगर जे वासनि खे ॿुधायो वियो आहे त हिकु नींगर फौत थी वियो आहे। ॿिए नींगर जी रिहाई जे एवज़ 1 करोड़ भुग ॾिनो वञे। वधीक मुगवी नींगर जे वारसनि सां ॾोहारनि पारां कहिड़ो मुतालबो रखियो वियो आहे अचो त ॿुधूं था। उन मिल हिकिड़ो बाक़ी हिकिड़ो आहे करोड़ रुपया ॾियो पोइ हुनखे छॾींदासीं। ॻाल्हाए ॾियो उन्हनि सां न। उन मिल हिकिड़ो बाक़ी हिकिड़ो आहे करोड़ रुपया ॾियो पोइ हुनखे छॾींदासीं। ॻाल्हाए ॾियो उन्हनि सां न। उन मिल हिकिड़ो बाक़ी हिकिड़ो आहे करोड़ रुपया ॾियो पोइ हुनखे छॾींदासीं। ॻाल्हाए ॾियो उन्हनि सां न। उन मिल हिकिड़ो बाक़ी हिकिड़ो आहे करोड़ रुपया ॾियो पोइ हुनखे छॾींदासीं। ॻाल्हाए ॾियो उन्हनि सां न।